बराह रास्त वीडियो स्ट्रीमिंग भी मिलाए सकी छे। रेडियो पाकिस्तान हैदराबाद, कराची, खैरपुर, लाड़काणो, मिठी ऐं भिटशा प्रोग्राम पेश करे थो तारन भरी रात। पेशकश रेडियो पाकिस्तान हैदराबाद, तारन भरी रात। प्रोग्राम तारन भरी रात सां गॾु हाज़िर आहे अवां जी मेज़बान साजिदा काज़ी। प्रोग्राम जो पेशकार आहे रोशन अली कल्होड़ो, स्टूडियो इंजीनियर मुदस्सिर हुसैन, साथी इंजीनियर फरख अहमद खान, जॾहिं त ड्यूटी रूम में पंहिंजा फ़राइज़ सर अंजाम ॾेई रहियो आहे मोहम्मद शफ़ीक कामरान ऐं साथी अनाउंसर आहे असां सां गॾु शादाब अली। असां सभिनी पारां सुख ऐं सलामतीअ जे खोड़ सारियुनि दुआउनि सां गॾु सलाम क़बूल कंदा। तारन भरी रात अमी रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे स्टूडियो नंबर 1 मां ॿुधी रहिया आहियो ऐं इंशाअल्लाह 11 बजे ताईं असीं तव्हां सां गॾु हूंदासीं। ऐं हाणे मेले में तूं तनहा तनहा कंहिंखे ॻोल्हीं थो, अचो दाता काज़ी जी आवाज़ में ॿुधो।
आता काज़ी जो सुरीलो आवाज़ ॿुधी रहिया हुआसीं। मेले में तूं तनहा तनहा कंहिंखे ॻोल्हीं थो। मौज सामाइन तारनि भरी राति में तव्हां सां गॾु आहियूं सुहिणियूं सुहिणियूं ॻाल्हियूं खणी। ऐं सुठी सोच जेका आहे न उन जे ज़रिए असीं पंहिंजी ज़िंदगी बदिलाए सघूं था। ऐं सुठी सोच असांजे अहसास खे हिमथाए थी, भरपूर एतमाद थी ॾे। ईअं आहे न, बिल्कुलु ईअं आहे। सुठी सोच सिर्फ़ु महसूसु थींदड़ ख़्याल ई न आहे, उहा असांजी शख़्सियत, असांजी सिहत ऐं असांजी तख़लीक़ी सलाहियतुनि ऐं असांजी जुरत ते तामीरी असर थी विझे। पोइ असांजी सोच जेतिरी सुठी हूंदी, असांजी ज़िंदगी ते ओतिरो ई बहितर असरु पवंदो ऐं असांजी ज़िंदगी ते ओतिरा बहितर असर छॾींदी। अचो त ही आइटम ॿुधूं था मौसीक़ीअ जो। तो दिलड़ी यार दुतारी पोइ यार कान कई पोइ वारी हुसैन बख्श खादम जो असां ॿुधी रहिया हुआसीं कलाम। मौज सामाइन प्रोग्राम तारनि भरी राति तव्हां ॿुधी रहिया आहियो सुबुह नशरियाती राब्ते
तहत हैदराबाद सां गॾु कराची, लाड़काणो, खैरपुर, मिठी, भिटशा ऐं FM 101 तां हिकु ई वक़्तु नशर कयो वेंदो आहे ऐं तव्हां सभु ॿुधी रहिया आहियो जेके बि दिलि सां प्यार सां मुहबत सां तारनि भरी राति खे ॿुधंदा आहिनि तव्हां सभिनी जे लाइ खोड़ सारियूं दुआऊं ऐं आऊं कीअं छॾियां सूमरा तन पवारनि पचार आऊं कीअं छॾियां सूमरा तन पवारनि पचार जड़ जनी जी जान में लॻे रिह लोहार मेखूं मोहबत सदियूं हीअणे मंझि हज़ार पखा ऐं पवार ॾिठे मूं ॾींहं थिया
जे सुरीले आवाज़ में ॿुधी रहिया हुआसीं वफ़ा किथे न रही आहे वफ़ा तलाश न कर ऐं इलाही बहितरीनु सॉन्ग तव्हां ॿुधो ऐं असीं मां त इहो चवां थी त जेकॾहिं माण्हू ॿिए कंहिंजे इंतज़ार में त ॿिया वफ़ा कनि अलाए असां पाण ई वफ़ा वारा थी पऊं त असांखे वफ़ा तलाश ई न करणी पए सवेल ॻाल्हि कयूं पिया त सुहिणी सोच जी मुंहिंजे साम्हूं नफ़्सियाती माहिर चवनि था त तव्हांजी ज़िंदगीअ में ॾाढियूं सुहिणियूं ख़ुशगवार तब्दीलियूं आणींदासीं अचो त ही कलाम ॿुधूं था
तव्हां जो आवाज़ ॿुधी रहिया हुयासीं, मिठा मूंसां मिली वञ तूं, ॾाढो ज़बरदस्त आवाज़ असांखे पंहिंजे प्रोग्राम में शामिल कया आहे। उमेदु आहे त तव्हां सभिनी खे पसंदि आयो हूंदो। मदद सामाइन तव्हां सांगेड़नि जा ख़त बि असां ताईं पहुतल आहिनि, तव्हां सां ॻाल्हियूं बि कंदासीं ऐं स्पेशली जेके सुहिणी सोच मुतालिक़ थोरो तव्हां सां मां अॼु ॻाल्हियूं कयां थी पई। ऐं हीउ जेको ख़त आयो आहे हिन कुझु आहे न, हीउ ख़त आहे ॾाढो सुठे अंदाज़ में बि लिखियलु आहे। हीअ आहे सखी जाम ॾातार खां उस्ताद मोहम्मद आलम विस्तलो, एजाज़ आलम विस्तलो, इम्तियाज़ आलम विस्तलो। हिननि तमामु सुठनि अखरनि में ख़त लिखी मोकिलियो आहे त महिरबानी हिन ख़त जी तारीफ़ बि कई आहे। पर हिकिड़ी शिकायत बि कनि था त तव्हां ॾे असां ख़त लिखूं था पर तव्हां असांजो ख़त कोन था शामिलु कयो। त ईअं अदा कोन्हे, बिल्कुलु तव्हांजो ख़त मिलियो, असां शामिलु कयोसीं। ऐं चवनि था त असां ख़त त लिखंदा रहंदासीं, पर अॻिते तव्हांजी मर्ज़ी आहे। ऐं बिल्कुलु मुंहिंजा भाउ तव्हां ख़त लिखियो ऐं हींअर ख़त तव्हांजो पढ़ियो पियो वञे। ऐं छो त इहो पहुचण जी ॻाल्हि आहे त आयो पहुतो ऐं असीं तव्हांखे पंहिंजे ज़ीनत बणायोसीं ख़त खे पंहिंजे प्रोग्राम जो। ठीकु आहे। ऐं वॾी महिरबानी तव्हां पुराणनि गाननि जी बि लाइ बि चयो आहे त तव्हां उन्हनि खे अवेलियत ॾियो। बिल्कुलु अदा असीं पुराणा नवां सभु गाना गीत हलाईंदा आहियूं ऐं तव्हांजे मर्ज़ी मूजिबि असां प्रोग्राम खे तरतीब ॾींदा आहियूं। हीउ ख़त लिखियो आहे असां ॾे ॾाढो ज़बरदस्त मुख़्तलिफ़ अदा जन पेन जी इंक इस्तेमालु कंदा आहिनि, मस साई ॻाढ़ी नीरी ऐं कारी। अदा तव्हांजी वॾी महिरबानी। ही आहिनि टंडो अला यार खां बशीर गुल सुमरो, सिकंदर अली सुमरो, वफ़ा अब्दुल्ला जरवार, शहज़ादो अली रज़ा सुमरो ऐं महबूब अली ख़ासि केली। अदा जिन अॻ में बि ख़त लिखंदा रहंदा आहिनि ऐं लिखनि था त हिन प्रोग्राम में तव्हांजी मेज़बानीअ ख़ूबसूरत मेज़बानीअ त रंग ई ॼमाए छॾियो आहे। वॾी महिरबानी मुंहिंजा भाउ। ऐं चवनि था असां ॿुधंदा आहियूं त असांखे सुकून ईंदो आहे ऐं पोइ सुकून ई निंड सुम्हंदा आहियूं। लख थोरा तव्हांजे ख़त लिखण जा ऐं इनशा आईंदा बि तव्हां ख़त लिखंदा रहंदव ऐं पंहिंजी राय खां आगाह कंदा रहंदव। ॻोठु बशीर अहमद, लॻु शहर फुल हॾियूं खां फ़ौजी मोहम्मद हाशिम महिराणी। हिननि असांखे ख़त लिखियो आहे, बसि हुननि ख़त लिखियो आहे ऐं उहो तव्हांजो दा शामिलु थी वियो। ॿियो कुझु बि न लिखियो आहे। ऐं उमेदु इहा आहे त आईंदा जॾहिं बि ख़त लिखियो बिल्कुलु प्रोग्राम जे में जेको बि तव्हां असांखे तजवीज़ ॾियो ऐं उहा असां तव्हांजी ज़रूरु बि ख़त हिन में शामिलु कंदासीं प्रोग्राम में। ऐं हीउ ख़त लिखियो आहे ॻोठु राणा जागीर, उमरकोट खां रुगा राम आरज़ू केडी आरज़ू। हिननि बि ॾाढो सुठो ख़त लिखियो आहे, मतिलबु माशाल्लाह राइटिंग सभिनी जी सुठी आहे। ऐं चवनि था त असां तारनि भरी राति जो इंतज़ारु कंदा आहियूं ऐं जहिड़ो नालो तहिड़ो प्रोग्राम। तारनि जी रोशनीअ में तारनि जो ॾाढो तारनि भरी राति जो जेको प्रोग्राम आहे ॾाढो मज़ो ॾींदो आहे। ऐं हुननि बि चयो आहे त मिठू कच्छीअ जे आवाज़ में को कलाम ॿुधाईंदा। बिल्कुलु अदा इनशा। ऐं सॼी टीम खे हुननि सलाम बि चयो आहे ऐं उन्हनि खे मुबारकबाद बि ॾिनी आहे। लख थोरा तव्हांजे ख़त लिखण जा। हीउ ख़त लिखियो आहे शहर झोल खां मोहम्मद नसीम हैदरी, मोहम्मद मुनवर जलालाणी ऐं फ़क़ीर मोहम्मद हैदरी। अदा जन बि तमामु सुठो ख़त लिखी करे ऐं प्रोग्राम खे पसंदि कयो आहे ऐं चयो अथऊं त तव्हांखे जे लाइ इलाही खोड़ सारियूं दुआऊं ऐं तव्हांखे मुबारकूं क़बूल हुजनि सुठे प्रोग्राम करण ते। ऐं तव्हांजा बि लख लाइक़, तव्हां असां ॾे ख़त लिखो था, यादि कयो था ऐं प्रोग्राम खे पसंदि कयो था। ऐं हींअर अचो त हिकिड़ो वरी मूसीक़े जो आइटम था ॿुधूं।
ढोल जो आवाज़ ॿुधी रहिया हुयासीं। अॼु मौज आई मन में, तमामु बहितरीनु असां हीअ आइटम ॿुधोसीं। ऐं मौज सां जीअं त पाण सोच जी ॻाल्हि पिया कयूं त सुहिणी सोच सां असांजी ख़ुशगवार ज़िंदगी थिए थी। त जॾहिं त आदत वारो जेको कानून आहे न, उहो बि ईअं थो चए त को बि ख़्याल या अमल जेके तव्हां हर भेरे वर्जायो था, उहो तव्हांजी आदत ठही थो वञे। इहा ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। ऐं तव्हां ऐं असां सभु इहो सोचूं था त जेकॾहिं वाक़ई असां बार बार जेका ॻाल्हि सोचींदा आहियूं त उहा असांजी आदत ई थी वेंदी आहे। ऐं जॾहिं असीं कंहिं ॻाल्हि खे सुठे नमूने वर्जायूं था त उन सां असांजो शऊर मुकमल तौर ते असांजे कंट्रोल में अची थो वञे। ऐं तंहिंखां पोइ जेकॾहिं असीं कुझु सोचूं था ऐं अमल करियूं था त पाण मुरादो ईअं थी वेंदो आहे। मतिलबु उहे शयूं थियणु लॻंदियूं आहिनि, उहे कम थियणु लॻंदा आहिनि। ऐं जेकॾहिं असां सुहिणी सोच सां पॉज़िटिव तरीक़े सां असां अॻिते वधणु चाहींदा आहियूं त असांजूं राहूं हमवार थींदी वेंदियूं आहिनि। ईअं आहे न, बिल्कुलु ईअं आहे। त पोइ असां पंहिंजे इरादे जी क़ुवत खे इस्तेमालु करियूं ऐं असां पंहिंजो जेको सोच जो अमल आहे उन में सुठियूं सुहिणियूं हथियूं वधीक ॿियूं बि आदतूं अख़्तियार कयूं। ऐं उन कानून तहत असां बिल्कुलु हिकु नई ऐं सुठी पंहिंजी जेका शख़्सियत सां पंहिंजी ज़िंदगीअ खे बदिलाए सघूं था। अचो त हीअ मौसीक़ीअ जो आइटम ॿुधूं था।
तुंजी हाय ढोलिया मुझो तोला तड़पे रूह थो कारूं जरते अकेले आया रात दातिया मुझे सान में सुरहान तुंजी हाय ढोलिया मुझो तोला तड़पे रूह थो कारूं जरते कोई बिलावल लिखियो गीत प्रीत रीत मुझे खापन मेरे हाणे तुंजी हाय ढोलिया मुझो तोला तड़पे रूह थो कारूं जरते अकेले आया रात दातिया मुझे सान में सुरहान तुंजी हाय ढोलिया मुझो तोला तड़पे रूह थो फौजिया सुमरो जो आवाज़ ॿुधी रहिया हुआसीं कारूं जरते आहे तमामु बहितरीन आवाज़ असांजे सिंध जो असांजे मुल्क जो बल्कि ऐं हींअर असां जेके गॾु आहिनि असांजा ॿाहिरि ॿुधी रहिया आहिनि प्रोग्राम ऐं उन्हनि जा नाला जेके आहिनि निबाड़ थरपारकर खां अलाह ॾिनो गजू असांजो प्रोग्राम ॿुधनि पिया अदा तव्हांजी महिरबानी ॻोठ कंबरकोट मुगेरीअ खां मोहम्मद इस्माइल मुगेरी ऐं शहर मोहब्बत दिरो जतोई खां मज़हर अली भुट्टो उस्ताद शमसदीन लाशारी ऐं गंवर सियाल खां वफ़ा मुनीर अहमद सियाल ऐं अली बख़्श सियाल बि असांजो प्रोग्राम ॿुधनि था तव्हांजी सभिनी जी महिरबानी घोराड़ो थरपारकर खां याद
ग़ुलाम रसूल लोहार खे ॿुधी रहिया हुआसीं, तूं यादि करी या न करी, मां यादि करियां थो। बहितरीनु, तमामु सुठो आवाज़ु। ऐं मौज़ सां असीं ॻाल्हि कयूं पिया त सुहिणी सोच जी, त सुहिणी सोच असांखे केतिरो बहितर बणाए थी। पर जेकॾहिं असां उन जे उबतड़ जॾहिं असां ख़राबु सोचींदा आहियूं त उन जो असरु ॾाढो बिल्कुलु यकीनन उबतो ई थींदो। त असांखे उहा जेका ख़राबु सोच आहे, जेकॾहिं असां ख़राबु सोचींदासीं त कमज़ोरी मतिलबु असांखे वठी वेंदी, छो त उहा ख़राबु सोच असांखे कमज़ोर करे छॾींदी आहे। ऐं कोई बि ख़राबु जॾहिं सोचींदो आहे त उनजो जेको एतमाद आहे न, उहो बि ख़तमु थियणु लॻंदो आहे। ऐं ग़लति सोच सां इंसानु वरी ग़लति बि ॻाल्हाए विहंदो आहे। ऐं जेकॾहिं असां ग़लति सोचींदासीं त असांजी जेका ताक़त आहे उहा असां ख़तमु करे रहिया हूंदा आहियूं। तंहिंजे करे सुठीअ सोच में त यकीननि सुठो पैगाम पियल आहे। इंसानु पाण बहितर थो महसूसु करे, ऐं जॾहिं असां पाण बहितर महसूसु कंदा आहियूं त असां ॿियनि खे बि यकीननि ख़ुशियूं ऐं सहूलियतूं ॾेई सघंदा आहियूं। छो त जॾहिं असां ख़राबु सोचींदा आहियूं त असां ॿियनि सां नाराज़गियूं बि असांजूं थी पवंदियूं आहिनि। ऐं पोइ वरी नाराज़नि खां पोइ वरी असां दिफ़ाई अख़्तियार बि इस्तेमालु कंदा आहियूं। माना पंहिंजो जेको पंहिंजो दिफ़ा करण जे लाइ असां आॾो वारे खे दलील पेश कंदा आहियूं। सो अहिड़ी रीति जेकॾहिं असां ख़राबु सोचींदासीं त असांजे मथां दॿाउ, ॿूसट, नाख़ुशगवारी असांजे जिस्म ते तारी थी वेंदी आहे। ऐं जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो आहे त इंसान जो जिस्म बीमारियुनि में मुब्तला थी वेंदो आहे। छो त ग़लति जेका सोच आहे नी, उहा चवंदा आहिनि त ज़हर क़ातिल साबित थींदी आहे। तंहिंजे करे सुहिणी सोच त सुहिणी सिहत, ऐं पंहिंजी सोच खे सुधारियूं त असां पंहिंजी सिहत खे सुधारियूं। सिहत खे सुधारींदासीं त असां अॻियां पैगाम बि सुठो ॾींदासीं, असां ॿियनि खे बि सुठो ऐं ख़ुशगवार माहौल मुहैया कंदासीं। अचो त ही कलाम ॿुधूं था।
गुलाम कादर महर जी आवाज़ में ॿुधी रहिया हुआसीं वक़्तु ॾिठोसीं पाण पलियोसीं प्यार नथो पलिजे। मौज़ सामाइन तारण भरी रात तव्हां हैदराबाद स्टेशन तां ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम ऐं हीउ प्रोग्राम सूबाई नशरियाती राब्ते तहत हली रहियो आहे ऐं तव्हां सभिनी खे इलाही सां दुआऊं ॾींदे ऐं तव्हांखे हिन प्रोग्राम में गॾु रहण लाइ चवां थी ऐं छो त असां बाक़ी बार बार इहे ॻाल्हियूं कयूं पिया त असां पंहिंजी सोच खे सुठो कयूं असां पंहिंजे नेगेटिव जेके ख़राबु सोचुनि खे पंहिंजे ज़हन मां कढी छॾियूं त असांजो न सिर्फ़ु असां पाण पर असांजो माशरो असांजा जेके घर जा भाती असांजो मतिलबु त पूरे मुल्क खे असां बहितर करे सघूं था हर कोई पंहिंजो क़दम अॻिते वधाईंदो त छो तंहिं करे पंहिंजी सोच खे पंहिंजे वस में करणु ज़रूरी आहे। ईअं आहे न बिल्कुलु ईअं आहे त असां सोच खे पंहिंजे जॾहिं वस में कंदासीं त असांजे सिहत ते ख़ुशगवार असर पवंदा ऐं न सिर्फ़ु असांजे पंहिंजी सिहत ते सुठा असर पवंदा पर असां ॿियनि जे लाइ बि असां बहितर थी सघंदासीं। तंहिंजे करे पंहिंजे ज़हन खे ख़राबु सोचुनि खां आजो करे छॾियूं त पाण मुरादो असांजी जेका सोच बि सुठी थी वेंदी असांजी सिहत बि सुठी थी वेंदी। अॼु सोचूं तव्हां सां इन ते ॻाल्हायां सो तंहिंजे करे मूंखे उमेदु आहे त मुंहिंजा जेके साथी जेके असांजा जेके ॿुधंदड़ आहिनि तमामु मान वारा उन्हनि खे प्रोग्राम पसंदि बि आयो हूंदो ऐं इनशा ताला असां पंहिंजी सुहिणी सोच सां असां सभिनी ताईं इहे पैगाम पहुचाईंदासीं त पंहिंजे ज़हन मां पंहिंजे दिलि मां पंहिंजे दिमाग़ मां ख़राबु सोचुनि खे परे करे छॾियूं त जीअं असां वधि खां वधि बहितर खां बहितर पाण बि ज़िंदगी गुज़ारियूं असां ॿियनि खे बि सुठी ऐं ख़ुशगवार ज़िंदगी गुज़ारण जो मौक़ो फ़राहम कयूं। त पोइ अचो त ही प्रोग्राम जी पेशकश ॿुधूं था आख़िरी वरी पोइ थोरो ॻाल्हाईंदासीं। प्यार
मोहन यूसुफ जी आवाज़ ॿुधी रहियासीं। अब्दुल गफ़ार तबस्सुम जा बोल हुया ऐं इन ई ते अॼु हिकु तारनि भरी राति प्रोग्राम थिए थो पूरो। पंहिंजी मेज़बान साइदा काज़ी ऐं प्रोड्यूसर रोशन कलोड़ो ऐं असांजो स्टूडियो इंजीनियर मुदस्सिर हुसैन, साथी इंजीनियर फरख अहमद खान ऐं ड्यूटी ऑफिसर मोहम्मद शफीक कामरान। रात के 11 बजे हैं। अस्सलाम वालेकुम। ये रेडियो पाकिस्तान है। दुर्रे शहवार तौसीफ से खबरें सुनिए। अहम खबरों का खुलासा। वजीर आजम ने कहा है कि हुकूमत महंगाई की वजह से गरीबों को दरपेश मसाइल से आगाह है और मखसूस सब्सिडीज मुआशरे के पसमानदा तबकों का मयार जिंदगी बेहतर बनाने के लिए हैं।